नेब जे एग्जीक्यूटिव बोर्ड अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा साद रफ़ीक समेत 10 ॼणनि ख़िलाफ़ इंक्वायरी जी मंज़ूरी ॾेई छॾी। नेब चेयरमैन जावेद इक़बाल जी सदारत हेठि हेडक्वार्टर इस्लामाबाद में थियल नेब बोर्ड जे इजलास में इंक्वायरियुनि जी मंज़ूरी ॾिनी वई। रेलवे वारे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा साद रफ़ीक पाकिस्तान रेलवे जे ऑफिसरनि ऐं अमलदारनि मुज़फ़र अली रांझा, एंटी करप्शन पंजाब जे अॻूणे डीजी नूरल अमीन वेंगल, फैसलाबाद जे अॻूणे डीसीओ हाईवेज़ डिपार्टमेंट फैसलाबाद जे ऑफिसरनि अॻूणे मेयर चौधरी शेर अली, मोहम्मद अमीन चौधरी, इमरान शेर अली ऐं ॿियनि ख़िलाफ़ इंक्वायरीज़ शामिल आहिनि। इजलास में मंशा ग्रुप ऐं ॿियनि ख़िलाफ़ इन्वेस्टिगेशन जी मंज़ूरी बि ॾिनी वई। इजलास में अॻूणे तालुक़े नाज़िम मोहम्मद यासीन, गज़ाला शाहीन, अॻूणे MPA ग़ुलाम मुर्तज़ा ऐं ॿियनि ख़िलाफ़ इंक्वायरी वधीक कार्रवाई लाइ FPR ऐं FIA खे मोकिलण जी मंज़ूरी ॾिनी वई। इजलास में DHQ बहावलपुर जे रिटायर्ड सुप्रीडेंट हाफ़िज़ मोहम्मद तारिक ऐं ॿियनि ख़िलाफ़ इंक्वायरी एंटी करप्शन पंजाब खे मोकिलण जी मंज़ूरी ॾिनी वई। इजलास में रिटायर्ड जज मुल्तान नज़ीर अहमद लांघा, काशिफ एडवोकेट ऐं ॿियनि ख़िलाफ़ इंक्वायरी लाहौर हाई कोर्ट जे रजिस्ट्रार खे मोकिलण जी मंज़ूरी ॾिनी वई। नेब चेयरमैन जावेद इक़बाल चयो आहे त वॾियुनि मच्छियुनि ख़िलाफ़ वाइट कॉलर क्राइम जे मेगा करप्शन केसनि खे मुंतक़ी अंजाम ताईं पहुचाइण ऐं करप्शन फ्री पाकिस्तान नेब जी पहिरीं तरजीह आहे। हुन चयो त नेब शुगर, अटे, मनी लॉन्ड्रिंग, जाली अकाउंट्स, इख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल, आमदनी खां वधीक असासन, गैर क़ानूनी हाउसिंग सोसाइटीज़ जे जवाबदारनि खे क़ानून मुताबिक़ मुंतक़ी अंजाम ताईं पहुचाइण लाइ कोशिश करे रही आहे।